अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां आहियां सारंग लतीफ़। सभ खां पहिरीं नज़र विझंदासीं अॼु जी अहम ख़बरुनि ते। दादू जी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट नदीम बदर काज़ी जी अदालत में उमिर रुबाब चांडियो जे वालिद मुख्तियार चांडियो, ॾाॾे करमला चांडियो ऐं चाचे काबिल चांडियो जे क़त्ल केस जी ॿुधणी थी। उमिर रुबाब चांडियो केस जे फरियादी परवेज़ अहमद चांडियो वकील सलाउद्दीन पंवर सां गॾु अदालत पहुती। इल्ज़ाम हेठां LPP MPS सरदार अहमद चांडियो वकील सां गॾु अदालत पहुतो, जॾहिं त बरहान ख़ान चांडियो अदालत में पेश न थियो। उन जे वकील पारां बरहान ख़ान चांडियो जे गैर हाज़िरी बाबति मेडिकल लेटर ऐं दरख़्वास्त जमा कराई। दादू जी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट जी अदालत नदीम बदर काज़ी जी अदालत सरदार अहमद चांडियो, बरहान ख़ान चांडियो ऐं गिरफ़्तार थियल जवाबदार अली गौर चांडियो जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते महफ़ूज़ थियल फ़ैसिलो ॿुधाईंदे PPMPA बरहान ख़ान चांडियो ऐं गिरफ़्तार जवाबदार अली गौर चांडियो जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी, जॾहिं त PPMPA सरदार अहमद चांडियो जी ज़मानत मंज़ूर कई वई। अदालत ॿाहिरां उमिर रुबाब चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अदालत जे फ़ैसिले ते असां मुतमइन आहियूं, पर सरदार अहमद चांडियो जी ज़मानत बहाल थियण ते हाई कोर्ट में चैलेंज कंदासीं। हिन चयो त बरहान अहमद चांडियो जी ज़मानत जेका रद्द थी आहे, इहा सॼी सिंध जी कामयाबी आहे। थरपारकर ज़िले जे रेगिस्तानी ज़मीन जे सर्वे जो कमु जल्द शुरू कयो वेंदो। थरपारकर ज़िले जे रेगिस्तानी ज़मीन जे सर्वे लाइ दरबार हाल मिठी में इजलास मुनक़द, जंहिंमें मेंबर सूबाई असेंबली राणा हमीर सिंह, फ़कीर शेर मोहम्मद बलालाणी, वज़ीर आला सिंध जे सलाहकार दोस्त अली रहमू, अॻूणे वाइस चेयरमैन ज़िले काउंसिल थरपारकर करणी सिंह, डायरेक्टर सेटलमेंट सर्वे मोहम्मद शरीफ शेख, सर्वे इंस्पेक्टर थरपारकर लखजी राजपूत, लियार रबारी, सर्वे इंस्पेक्टर हैदराबाद एडिशनल डिप्टी कमिश्नर थरपारकर राजेश कुमार ऐं असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख्तियार खाननि ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में थरपारकर जे रेगिस्तानी ज़मीनुनि जे सर्वे ऐं आबादकारी लाइ सर्वे डिपार्टमेंट ऑफ पाकिस्तान जे माहिरनि सां गॾिजाणी मुनक़द करणु ऐं पहिरें मरहले तहत तालके इस्लाम कोट ऐं कलोई तालकनि जे देहनि जे खुलियल कचहरी मुनक़द करे सेटलमेंट करण खां बैदि सर्वे जे कम जी शुरूआति करण ते पिणु वीचारियो वियो, जॾहिं त डिप्टी कमिश्नर ऑफिस मिठी ऐं सर्वे सेटलमेंट कैंप ऑफिस क़ाइमु करण ते बि गौर वीचार कयो। इन सिलसिले में ज़िले इंतिज़ामिया पारां समूरा वसीला कत बांधा वेंदा। इन मौक़े ते PPMPA राणा हमीर सिंह चयो त थरपारकर ज़िले जे रेगिस्तानी ज़मीन जे सर्वे करण वारे कम में दरपेश समूरनि मसइलनि खे तरजीह बुनियादनि ते हल कराइण जो पिणु यकीन ॾियारियो। नवाब वली मोहम्मद अॻूणे MPA सैयद फसीह अहमद शाह जाम आफ्ताब उन्नड़ दौलतपुर शाख जो दौरो करे हलंदड़ लाइनिंग जे कम जो जाइज़ो वरितो। अॻूणो MPA सैयद फसीह अहमद शाह साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त दौलतपुर शाख जे आबादगारनि सां शाख खे पको करण वारो वाइदो वफ़ा कयोसीं। दौलतपुर शाख जेका 27 सालनि खां बंदि पियल हुई, आबादगार सरापा एहतिजाज बणियल हुआ। दौलतपुर शाख बचाव कमेटी जे मेंबरनि सां दौलतपुर शाख खे वहाण सां गॾु पको करण जो वाइदो कयो हो, जेको वफ़ा कयोसीं। दौलतपुर शाख ते गैर आबाद थियल ज़मीनूं ॿीहर आबाद थींदे ॾिसी ॾाढी ख़ुशी थी आहे। हिन चयो त पीपल्स पार्टी जे आला क़यादत जे साथ सां दौलतपुर शाख जे पके थियण वारो कमु मुमकिन बणियो आहे। आबादगार ऐं हारी खुशहाल हूंदा त सिंध खुशहाल हूंदी। पाणी अचण सां न सिर्फ़ इलाइक़े में खुशहाली आई आहे, पर पखी पखण बि ख़ुशि थियो आहे। भिटशा में यकजहती कश्मीर जे सिलसिले में वाइस चांसलर यूनिवर्सिटी ऑफ सूफ़ी अज़म एंड मॉडर्न साइंस परवीन मुंशी जे ज़ेर क़यादत भिटशा में योम कश्मीर मल्हायो वियो। योम यकजहती कश्मीर जे हवाले सां सूफ़ी अज़म यूनिवर्सिटी भिटशा में ऐं गवर्नमेंट डिग्री कॉलेज हाला जी टीमुनि जे माबेन वारे बहाल जो इनक़ाद बि कयो वियो, जॾहिं त यूनिवर्सिटी में कश्मीरी भाइरनि सां इज़हार यकजहती जे लाइ तक़रीब बि मुनक़िद कई वई। इन मौक़े ते यूनिवर्सिटी जे तलबा तालिबात कश्मीर बनेगा पाकिस्तान जा नारा बुलंद कया ऐं कश्मीरी परचम बि लहरायो। टंडोलियार ॻोठ फज़ल टालपुर जे रहवासियुनि जो बासर पारां ज़रई ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश ख़िलाफ़ टंडोलियार प्रेस क्लब वारो एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते ॻोठाणनि मोहम्मद सलीम टालपुर, यार मोहम्मद टालपुर, असलम टालपुर, नज़र टालपुर साफ़िन आॾो दाहींदे चयो त देह आमरी में असांजे ज़रई ज़मीन आहे, जंहिंजो सर्वे नंबर 534 हिकु एकड़, जंहिं ते इलाइक़े जो बासर कब्ज़ो करण जी कोशिश करे रहियो आहे। हिननि चयो त बासर 1992 खां वठी असां ते मुख़्तलिफ़ खातनि में कूड़ियूं दरख़्वास्तूं ॾेई ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करण लाइ असांखे धमकियूं ॾेई हिरासां करे रहियो आहे, जंहिं असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हिननि DC टंडोलियार समेत आला इख्तियारनि खां घुर कई त ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करण जे कोशिश कंदड़ बासरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांखे तहफ़्फ़ुज़ ॾेई इंसाफ़ कयो वञे। नाज़रीन, ही हुयूं अॼु अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजे YouTube चैनल ऐं Facebook पेज डेली कल्याण।